शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में खुश आमदीद। अज रिव्यू कंदासीं सोप सीरियल पापनगर। जी हाँ दोस्तों, पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे खुश आमदीद। दरअसल दोस्तों, पापनगर ड्रामे में हाणे हिकिड़ो कमु त ज़बरदस्त थियण वारो आहे। उहो इहो आहे त बलाज खान पंहिंजा 3 मेन दुश्मन माराइण जी कोशिशि कंदो। उहे 3 मेन दुश्मन कहिड़ा आहिनि ऐं कहिड़नि खे माराइण जी कोशिशि कंदो। दरअसल दोस्तों, हलूं था अपडेट की तरफ़। उन खां पहिरियों नंढिड़ो अर्ज़ु कंदो त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अव्हांजो चैनल आहे। दरअसल दोस्तों, बलाज खान जा उहे मेन 3 दुश्मन आहिनि मल्हार, शेरदिल ऐं ओॾां जेको आहे रावल। हाणे इहे 3 दुश्मन कीअं बि करे हू माराइण जी कोशिशि कंदो। जे हुननि खे न माराए सघियो पोइ बलाज खान जो हिते वजूद नामुमकिन आहे ऐं बलाज खान के दुश्मन हथीको करे चुका आहिनि। ओॾा मनठार पुलिस में हथीको थी वियो आहे। हाणे बलाज खान कोशिशि कंदो त कीअं बि करे मनठार खे आज़ादु करायां ऐं पोइ हिननि जा शिकार करायां, पर एॾो आसानी सां हुतां मनठार ॿाहिरि कोन ईंदो। एसपी बि चवंदो न, हिन जे मथां सिकंदर जो खून जो इल्ज़ाम आहे, ही मां आज़ादु नथो करे सघां। जंहिंजे मथां बलाज खान कावड़ पोइ गुस्सो कंदो, कावड़ ॾेखारींदो, चई ईअं छो, हू मुंहिंजो माण्हू आहे, तो हुनखे आज़ादु कर, उन जी जाइ ते को ॿियो माण्हू तोखे ॾियां। पर एसपी कोन मञंदो ऐं पोइ बलाज खान जे लाइ रस्ता बंदि थींदा वेंदा आहिस्ता आहिस्ता आहिस्ता, जाॾऊं काॾऊं। लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा।